नाज़िन सखर में दहशतगर्दन की फायरिंग में शहीद थियल सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर के बहरमाणे क़त्ल ख़िलाफ़ प्रेस क्लब के सर ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो है वियो। उन्हीं हवाले से वीडियो लिंक मौजूद है शाहिद ऐवान जी शाहिद। जी सखर में दहशतगर्दन की फायरिंग में शहीद थियल सहाफ़ी जान मोहम्मद महर के कातिलन की गिरफ़्तारी लाइ शदादकोट प्रेस क्लब पारां शदादकोट प्रेस क्लब अॻियां शहर के मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि ऐं कारकुननि ऐं सहाफ़ियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। अचो त जेके शरीक सहाफ़ी अॻवान ऐं शहर जा सियासी समाजी अॻवान आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उनजो छा चवणु आहे। जान मोहम्मद महर जेको आहे सिंध जो उहो सहाफ़ी हो जेको अॼुकल्ह जेका सहाफ़ जी जेका सूरत हाल आहे उनजे अंदरि वधि में वधि एक्टिव तरीन सहाफ़ी हो। हिनखे टारगेट करे शहीद कयो वियो आहे ऐं सिंध जे अंदरि कुझु अरसे खां सिंध जा जेके शऊरमंद माण्हू आहिनि जेके उत्तर सिंध में मौजूदु आहिनि उन्हनि सभिनी जे क़त्ल जो प्लान जोड़ियो वियो आहे ऐं हिन इलाइक़े खे क़बाइली सरदारनि ऐं मज़हबी माण्हुनि जे हवाले करणु चाहिनि था ऐं रियासत खां असीं मुतालबो कयूं था इहो जेकॾहिं तव्हां तजुर्बो कयो यादि रखो तव्हां तारीख़ जे उन पासे ॾे हलिया वेंदो पोइ तव्हांखे पोइ अहसासु थींदो त तव्हां पंहिंजनि सुठनि माण्हुनि जो क़त्लेआम करे ऐं हिकिड़े जाहिलनि ऐं सरदारनि ऐं मज़हबी इंतिहा पसंदि जे हवाले करे मुआशरे खे तबाह करणु था चाहियो। जॾहिं जान मोहम्मद महर खे क़त्ल कयो आहे उनजे जनाज़े नमाज़ में को भी वॾो ऑफिसर कोन्हे को भी सियासी माण्हू कोन्हे छो त हो हक़ सच लिखंदड़ हुयो। हे धुरियूं ताक़तवर धुरियूं जेके चाहिनि थियूं त अगरि कंहिं सहाफ़ी खे क़त्ल करे ऐं असां पंहिंजा मुतालबा या पंहिंजा कुदा कारनामा उहो बंदि थी वेंदा उहो कॾहिं बि न थींदो छो त सहाफ़ी कंहिंखां डिॼण वारा न हूंदा आहिनि। हिन खां अॻु में बि सहाफ़ी क़त्ल थी विया आहिनि जीअं असां वटि असांजे कंदकोट में सहाफ़ी क़त्ल थी वियो शिकारपुर में अॻु में क़त्ल थिया आहिनि सहाफ़ी। हाणे बि चाहिनि था धुरियूं त लिखंदा न असां हरदम लिखंदा रहंदासीं असां कंहिंखां डिॼण वारा न आहियूं। जान मोहम्मद महर इंतहाई दिलेर ऐं बेबाक सहाफ़ी हुयो ऐं सदाईं हुन सुठी रिपोर्टिंग कई हुई। सिंध जा जेके भी दाड़ियल कल्चर हुआ उन्हनि खे निर्वार कयो हुयो ऐं असां इहो हाणे बि मुतालबो था कयूं त सदाईं जेको आहे सहाफ़ियुनि जो जेको आहे उन क़त्ल खे या वकीलनि जे क़त्ल खे या लेक्चरर प्रोफेसर जेके बि हूंदा आहिनि सिंध जे शऊर खे क़त्ल कयो वेंदो उन जे ख़िलाफ़ु का बि गिरफ़्तारी को बि एक्शन न खयो वेंदो आहे। असां आला इदारनि खां इहो मुतालबो था कयूं त इन जे कातिलनि खे गिरफ़्तार करे उन्हनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। उन मज़लूमनि जे आवाज़ खे माना जेको आहे हिननि ख़ामोश करणु इहा उन्हनि जी जेको आहे प्लानिंग तौरु थियो आहे ऐं टारगेट करे शहीद जान मोहम्मद महर खे क़त्ल कयो आहे जेको असां उनजी पुरज़ोर मज़म्मत था कयूं ऐं इन जे लाइ जीअं सिंध मां सॼी सिंध में जेको आहे सो एहतजाज करे पई ऐं असीं क़ौम परस्त इन मसइले ते ख़ामोश न वेंदासीं। शहीद जान मोहम्मद सिंध जो जेको आहे सो असासो हुयो उहो कंहिं बि सूरत में उन खून रायगान करणु न ॾींदासीं। ऐं असीं सम्झूं था त सिंध जेको आहे हिकु बहितरीनु सहाफ़ी खां महरूम थी वई आहे। हीउ जेको अफ़सोसनाक वाक़ियो दिलि ॾुखाईंदड़ वाक़ियो जेको पेश आयो आहे असां इन जी भरपूर मज़म्मत कयूं था ऐं मुतालबो कयूं था त जेके मुलविस जवाबदार आहिनि उन्हनि खे जेको आहे केपर किरदार ताईं पुॼायो वञे। हिन वाक़े सां सिंध जे कलमधड़नि में जेको आहे ॾाढो ॾुखु छायल आहे ऐं असां जेको आहे लाॻापियल इदारनि खां इहो मुतालबो कयूं था त इन साज़िश में जेके बि मुलविस जवाबदार आहिनि उनखे बेनकाब करे उन्हनि जीअं मां शदादकोट जे सहाफ़ियुनि मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी उन्हनि जो इहो ई मुतालबो आहे त शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि खे फिलफोर गिरफ़्तार करे उनखां सख़्त खां सख़्त सज़ा ॾेई सिंध जे कलम धड़नि ऐं सियासी समाजी धुरनि में पकड़ियल बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन अरशद शेख सां गॾु शाहिद ऐवान आवाज़ TV न्यूज़ शदादकोट।